सुप्रीम कोर्ट पारां इमरान खान खे नोटिस जारी करण ऐं लॉन्ग मार्च रोकण बाबति हुकूमती इस्तदा रद्द। इमरान खान खिलाफ तोहिने अदालत केस में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल अटॉर्नी जनरल सां मुखातिब थींदे चयो त मौजूदा सूरतहाल में तव्हां खे आज़ादी आहे। तव्हां इमरान खान जे धरणे खे रोकण लाइ कदम खणो। जमहूरियत लीडरशिप क्वालिटी पैदा कंदी आहे। असां सदाई कानून जी ॻाल्हि कई आहे। असां पॉलिटिकल एक्टर्स न आहियूं, न ई सियासी कदम खणी सघूं था। तव्हां एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहियो। गुज़िरियल धरणे वक़्तु तव्हां अदालती हुकुम ते भाड़े रहिया हुआ। असां मामले बाबति रिपोर्ट्स जो जाइज़ो वठंदासीं। तव्हां पाण खे कानून मुताबिक़ तयारु रखो। इमरान खान ऑडियो लीक्स जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे छॾियो। ऑडियो लीक्स जी जांच लाइ अदालती कमीशन या JIT चोण जी इस्तदा। वधीक ऑडियो लीक्स रोकण जी बि इस्तदा कई वई। सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में इमरान खान चयो आहे त वज़ीर आज़म ऑफिस या हाउस जी निगरानी, डेटा रिकॉर्डिंग ऐं ऑडियो लीक्स खे गैर कानूनी करार ॾिनो वञे। ऑडियो लीक्स जी ज़िम्मेवारनि जी जांच करे सज़ा ॾिनी वञे। दरख़्वास्त में घरू दिफ़ा, IT वज़ारत, IB, FI ऐं पेमरा खे धुन बणायो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ अपीलूं वापसि वठण वारी नैब जी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी 10 केसिस में बरियत ख़िलाफ़ नैब जूं अपीलूं ख़ारिज करे छॾियूं। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त नैब जी अपीलूं वापसि वठण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे रहिया आहियूं। बिजाई होनी है फसल की, उसके लिए फेडरल गवर्नमेंट ने मिलकर ये प्लान बनाया सूबों के साथ कि जी 50-50 बेसिस पे हम इसको तकसीम करेंगे ये बीज को। पंजाब और KP ने कहा हमें नहीं चाहिए। ये आपकी मर्जी है, लेकिन मैं आज फिर आपको रिक्वेस्ट कर रहा हूं कि अगर आप चाहें तो ये 50-50 फार्मूला जो सिंध और बलूचिस्तान ने एग्री कर लिया है, हम इसके लिए तैयार हैं। मगर इसके बावजूद आप नहीं चाहते तो ये आपका अपना फैसला है। Then kindly don't trust it, वरना ये कौम को हम कंफ्यूज करेंगे तो बहुत नुकसान होगा। इसी तरीके से गंदम की इंपोर्ट की गई है या अभी की जा रही है, उसका तखमीना लगाया गया। खदशा है कि खुदा न खास्ता हम अपना हदफ पूरा ना कर सकें, तो उसके लिए भी एक इंतजाम किया गया। और इस बारे में अब ये कहा जा रहा है जी कि फेडरल गवर्नमेंट इंपोर्ट की इजाजत दे रही प्राइवेट सेक्टर। आई विल नॉट अलाउ दिस। पंजाब ऐं KP पारां वफ़ाक़ खां कणक जो बिज न वठण वारो फ़ैसिलो पंहिंजो आहे। कंहिं सूबे खे कणक इम्पोर्ट करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो NFRCC इजलास खे ख़िताब। शहबाज शरीफ़ चयो त एमरजेंसी वारी हालत में आहियूं, कंहिंखे बि फज़ूल डॉलर ख़र्च करण न ॾींदासीं। कणक जी घुर्ज पूरी करण लाइ कदम खणी रहिया आहियूं। पंजाब ऐं KP जूं हुकूमतूं फज़ूल बयानबाज़ी खां पासो कनि। कंहिंखे बि नाजाइज़ मुनाफ़ेखोरी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध मां 70% बरसाती पाणी नेकाल थी वियो आहे। ज़रई ज़मीन खे बि जल्द कणक जी पोखी लाइ तयारु करे वठंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियल इजलास खे ब्रीफिंग। मुराद अली शाह चयो त सिंध में कणक जे बिज लाइ 30 लख बैग्स जी ज़रूरत आहे। बिज जी विरासत लाइ तालुक़ी सतह ते कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। निगरानी लाइ सूबाई सतह ते बि मसइल जोड़ियो पियो वञे। वज़ीर आज़म पारां वॾे वज़ीर खे सहकार कराइण जी ख़ातिरी। इस्लामाबाद हाई कोर्ट अफगान शहरी खे पाकिस्तानी शहरियत ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां घरू वज़ारत खे अफगान शहरी खे पाकिस्तानी शहरियत ॾियण लाइ कदम खणण जो हुकुम। ईंदड़ जुमे ताईं कानूनी कार्रवाई मुकमल करण जी हिदायत। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त पाकिस्तान में पैदा थींदड़ ॿार मुल्क जो शहरी थी वेंदो। शहरियत लाइ सिर्फ़ पैदाइशी सर्टिफिकेट जी ज़रूरत हूंदी आहे। अमेरिका जीअं असांजो कानून बि हर ॿार खे शहरियत ॾियण जो पाबंद आहे। सिंध हाई कोर्ट NA 237 मलीर जो चूंड नतीजो रोकण वारी PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे।
दरख़्वास्त गुज़ार इलेक्शन ट्रिब्यूनल सां राब्तो करे PTI सिंध जे सदर अली ज़ैदी PPA जे हकीम बलोच जी कामयाबी खे चैलेंज कयो हो। कुछ सियासतदान अवाम जो नालो वठी इक़्तिदार में ईंदा आहिनि, पोइ फुलट करण शुरू करे छॾींदा आहिनि। सरगोदा में शागिर्दनि खे ख़िताब कंदे PTI चेयरमैन इमरान खान चयो त मुख़ालिफ़ मुंहिंजो नालो ॿुधनि था त संदनि टंगूं ॾकण शुरू थी वञनि थियूं। जेकॾहिं लीडर यूनिवर्सिटी न ईंदा त शागिर्दनि जी सियासी तरबियत कीअं थींदी? इमरान जी सियासत जो सिज लही रहियो आहे। इमरान जे चेहरे तां वधीक पर्दो लहंदो त अवाम आॾो वधीक वाइफो थींदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान खान खे मुल्तान ऐं मलीर में अवाम इबरतनाक शिकस्त ॾिनी। हर स्कैंडल में इमरान पाण मुश्किल निकितो आहे। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि जी मदद करे रही आहे। FI पारां साइफर जी जांच जारी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जी अॻूणे सेक्रेटरी आज़म खान खे सॾाए वरितो। FI आज़म खान खे 25 अक्टूबर ते ॾींहं जो 1 वॻे ऑफिस में पेश थियण जी हिदायत कई आहे। FI साइफर बाबति इमरान खान ऐं आज़म खान विच में थियल ॻाल्हि ॿोल बाबति जांच करे रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट फॉरेन फंडिंग केस में इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल केस जो अदालती दायरो वाज़ह करे छॾियो। फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत FI जो केस बैंकिंग अदालत ई ॿुधंदी। अदालत केस बैंकिंग अदालत खे मोकिले छॾियो। अदालत PTI अॻुवाण तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 2 हफ़्तनि जी वाद कंदे खेनि 5 ॾींहनि अंदरि जांच में शामिल थियण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI चई रही आहे त असां वटि 150 इस्तीफ़ाऊं आयूं आहिनि। किथे आहिनि? इस्तीफ़ाऊं खणी अचो, हाणे ई मंज़ूर करे था वठूं। चीफ इलेक्शन कमिश्नर जो PTI जे वकील खे जुमिलो। इलेक्शन कमीशन इमरान खान ख़िलाफ़ चारसदा में चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सुप्रीम कोर्ट सिंध में बोर्ड सरगर्मियुनि जी निगरानी लाइ जजिस जूं कमेटियूं ख़तम करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हुकूमत जे दरख़्वास्त मंज़ूर। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना त इमदादी सरगर्मियुनि जी निगरानी लाइ जजिस जी कमेटियुनि जो को बि किरदारु न हूंदो। सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह पारां उस्तादनि खे टीचिंग लाइसेंस ॾियण जो ऐलान। सरदार शाह चयो आहे त डॉक्टरनि ऐं वकीलनि वटि प्रैक्टिस लाइ लाइसेंस आहिनि त उस्ताद पढ़ाइण लाइ छो नथा रखी सघनि। सिंधू माथिरी जे माण्हुनि तारीख़ में कॾहिं बि कंहिं ते हमिलो नाहे कयो। सिंध जे आगाटी तहज़ीब मां किथां बि जंगी हथियार न आहिनि मिलिया। ॿारनि खे सिंध जी तहज़ीब ऐं इंडस वैली बाबति आगाही ॾियणु घुर्जे। ॿारनि खे ॿुधाइणु घुर्जे त मुंहिंजो दड़ो मां को बि हथियार न मिलियो आहे। लालू रैंक में जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक जी अॻुवाणी में बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। सिराजुल हक चयो त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत आलमी बिरादरी खां अरबे रुपया मिलण बावजूद मुतासिरनि जी का बि मदद न करे रही आहे। मुतासिर रोडनि ऐं रस्तनि ते वेठल आहिनि। मुतासिरनि जी बहाली यकीनी बणाई वञे। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक जी उमे रुबाब सां बि मुलाक़ात, इंसाफ़ लाइ सहकार करण जी ख़ातिरी कराई। पानी आयो हिते बस घर दर अन्न माल इहो वॾो तकलीफ़ पाणी रस्तो बि हिमल ताणी न पाणी साईं घणो हुयो 16-17 फुट हुयो मथे पाणी हुयो कहिड़े सॼो बुड़ी वियो घर दर सभु ड्रही पिया हीअं हले थो पाणी हीअं निकिरी बि कुझु हुयो आहे कुझु हले थो हीअं बुॾा पिया पाणी सही मथे असांखे मथे बुॾल सही सियारो त पाल बाल ॾींदासीं मनद न ठाहींदासीं हुनखे वरी ओस पास छपरी ॾेई वेंदासीं। बलोचिस्तान में बोर्ड त ख़तम थी वई पर बीठल पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो। जलमक्सी ज़िले जे अक्सर शहरनि ऐं ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल।
KT न्यूज़ टीम पारां बलोचिस्तान जे ॿोॾ सटियल इलाइक़नि जी कवरेज। ॿोॾ मुतासिर बलोचिस्तान वासी बलोचिस्तान हुकूमत मां मायूस, कुझु हंधनि ते पाणी लहण बाद फसल जी तयारी। वॾे वज़ीर मुरादल शाह तारीख़ी किले रनी कोट खे बरसातुनि सबब पतल नुक़सान जो नोटिस वरितो। सर्वे करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सकाफ़ती विरसे जी निशानियुनि जी हिफ़ाज़त लाइ डिज़ास्टर मैनेजमेंट सेल क़ाइमु करे समूरनि स्टेक होल्डर्स खे बि शामिल करण जो हुकुम। मुरादल शाह चयो आहे त समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी रनी कोट खे वधीक नुक़सान खां बचाइण लाइ मरमती कमु जल्द शुरू कयो वञे। हर हर जन्म वो वठी हर जन्म वर मिठा में राण में मिलबो, मिठा में राण में मिलबो। खत्म लाए थी वेंदी जिद्दीअ जा राण में मिलबो, मिठा में राण में मिलबो। पंहिंजी जा जंग आजा साथी दी नेट सवारी ओ मरी वेदा मिड़ई मारी वेदा मिड़ई मारी अॼु सराण में मिलबो, मिठा में राण में मिलबो। वठी हर हर जन्म वरबो, मिठा मेराण में मिलबो जो ख़ालिक ऐं सिंध जो आशिक जुमन दरबदर 80 सालनि जी ॼमार में दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। जुमन दरबदर जे मढ़ खे जनाज़े निमाज़ बाद उमरकोट भरिसां ॻोठ रूहल वाह में मिटीअ मां हवाले कयो वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुराद अली शाह पारां जुमन दरबदर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। जेकाबाद वेझो बूलान वारे इलाइक़े में ज़मीनी तकरार तां खीर विकिरो कंदड़ नौजवान क़तल, मक़तूल वज़ीर उनड़ जो लाश अस्पताल मुंतक़िल। जवाबदार फरार। दोदापुर भरिसां ताजा शाख पुल वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। बुलेदी बिरादरी जो चङो मुड़ुसु असलम ख़ान बुलेदी मारिजी वियो। शदादपुर वेझो औरत जो लाश वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿोॾ मुतासिरनि जो पाणी नेकाल न थियण ऐं वहार लाइ एहतिजाज। कंबर, दादू, सजावल जूने जो ॾेरो लाल ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे धरना हया विया। न्यू सईदाबाद वेझो बाअसर ज़मींदार पारां ज़मीन जो पाणी ॻोठनि ॾांहुं नेकाल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो क़ौमी शहरा ते धरणो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि ओपीडी जो बाइकाट। कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर, नवाबशाह, जेकाबाद, थारूशाह, दादू, हाला, मीरपुर बठोरो, भान सिदाबाद, मीरपुर बोड़ो, टंडो आदम, खानपुर ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिस्क अलाउंस बहाल करण जो मुतालबो। कराची जे बलोच कॉलोनी में मसीह कब्रिस्तान वटि हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल जी सुञाणप गुलाब शाह तौर कई वई। लाश जिना अस्पताल मुंतक़िल। ऐं कंडियारो वेझो पुरसरार नमूने गोली लॻण सबबि नींगर मारिजी वियो। वारसनि जो चांडिया बिरादरी जी हिकु धुर ते इल्ज़ाम। जांच करे इंसाफ़ करण जो मुतालबो।